अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो हमारे शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल अज जी अपडेट से हाज़िर थो आहियां। जेका अॼु जी अपडेट हूंदी ड्रामनि के बारे में, जेका सिंधी शोबे के हवाले से तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं तव्हां सां उहा गुफ़्तगू कंदासीं ऐं तव्हांखे नई अपडेट सां भी आगाह कंदासीं। तव्हांजे सवालनि जा जवाब भी ॾींदासीं। जेका भी तव्हांजा कमेंट आया आहिनि सभिनी जा जवाब ॾींदुसि इन वीडियो में। ऐं जेका भी ड्रामा नवां आया आहिनि, जेका अची रहिया आहिनि, जंहिंजा प्रोमो आया आहिनि, जागीर, गुना, दुलाब, सभिनी जी अपडेट अॼु हिकिड़े वीडियो में। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव दोस्तों, तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांजे लाइ ज़बरदस्त ऐं सनसनी खेज़ अपडेट मूं आंदी आहे। ऐं वीडियो खे लाइक कयो त पोइ अॻिते पंहिंजी वीडियो स्टार्ट कयूं था, पंहिंजे हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, गुना ऐं जागीर जो प्रोमो आख़िरकार कल्ह तव्हां ॾिसी चुका आहियो। कल्ह ई मूं अपडेट ॾेई छॾी, बक़ाया ॿिनि चैनलनि ते मूं अपडेट ॾेई छॾी, गुनाह जी भी जागीर जी भी। ऐं कल्ह मां इहा अपडेट भी ॾिनी हुई। कल्ह ऐं परीं अपडेट मां इहा भी ॾिनी हुई, मां जो दुलाब जी एंट्री जे करे ॿिया ड्रामानि जो माण्हुनि जो ख़्यालु हटी चुको आहे। जेका दुलाब जा टीज़र वग़ैरह आया आहिनि, हाणे केतिरनि वारनि जा जेका ड्रामा ॿिया आहिनि, या दुलाब खां पहिरियां हलंदा या बाद में हलंदा। तव्हां जंहिं मुंहिंजी उहा पोईं वीडियो ॾिठी आहे त तव्हांखे यकीन अची वियो हूंदो। तव्हां ॾिठो त यकदमि जेको आहे दुलाब जा अची विया आहिनि, सॉरी जागीर ऐं गुनाह ड्रामे जा प्रोमो अची विया यकदमि। ऐं उहो अॻे ई अची विया। उन्हनि खे ख़बर हुई त दुलाब खे अञा 15 ॾींहं 20 ॾींहं देरि आहे, इन खां पहिरियों ई इहो असां कमु करे वठूं। पहिरियों ई अपडेट ॾेई छॾी, उन्हनि प्रोमो ॾेई छॾियो। ऐं गुनाह जा भी 2 एपिसोड हलंदा हफ़्ते में, जागीर जा भी। उन जो टाइम टेबल मां अक्सर तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हिकिड़ो ख़मीस जुमो हलंदो, ॿियो सूमर अंगारे हलंदो, 2 ड्रामा। ऐं 2 सुठा ड्रामा आहिनि, माशाल्लाह बहितरीन आहिनि। हिकिड़ो तालीम जे हिसाब सां हिकिड़ो जेको ड्रामो आहे उन जी भी अपडेट मूं तव्हांखे ॾिनी हुई, गुनाह जी। उहो भी जहिड़ियुनि ते हेॾे होॾे ठहियलु आहे, लेकिन 2 सुठा ड्रामा आहिनि, 2 बहितरीन ड्रामा आहिनि माशाल्लाह। ऐं इन्हनि जी अपडेट्स काफ़ी मां कल्ह ई ॾेई छॾी हुई। ऐं यकीनन अॼु वरी मां सोचो तफ़सील सां तव्हांखे ॿुधायां त इहे अचानक 2 ड्रामनि जो प्रोमो छो आयो। दोस्तों, इन जे करे आयो त दुलाब अचिणो आहे। दुलाब जॾहिं ड्रामो अची वियो त पोइ हिननि ड्रामनि खे को न ॾिसंदो। छाजे करे दुलाब जो दबदबो वॾो आहे, दुलाब में वॾा वॾा एक्टर आहिनि। ऐं जेका हीअ प्रोमो आया, हिननि में वॾा एक्टर हुया, लेकिन एतिरा ख़ासि न, मुंहिंजे अंदाज़े सां एतिरा ख़ासि न। इन जे करे हुननि सोचो त पहिरियों असां इहे ड्रामा हलाए छॾियूं, जेसि ताईं दुलाब अचे थो उन खां पहिरियों ई हलाए छॾियूं। इन जे करे जागीर ऐं गुनाह ड्रामे जी एंट्री थी वई। न त मूंखे पक हुई, मां चयो या पहिरियों या बाद में हलंदा। बाद में दोस्तों, छाजे करे दुलाब 3 साल ताईं 2 साल ताईं भी हली सघे थो। इन जे करे हुननि सोचो बाद में त इहे ड्रामा ई पुराणा थी वेंदा, अॻे ई उनजा प्रोमो ॾेई, उनजो टाइम टेबल ॾेई छॾियो, फलाणी फलाणी तारीख़ ते हलंदा। कल्ह वारी मुंहिंजी तव्हां वीडियो न ॾिठी आहे, हाणे भी विझी ॾिसो, अञा वीडियो मुंहिंजी उहा पई आहे। मां उन ते पहिरियों ई ॿुधायो हुयो त या पहिरियों ॾींदा या बाद में ॾींदा। ईअं ई थियो, पहिरियों इहे प्रोमो वग़ैरह ॾेई छॾियऊं। हाणे इहे ड्रामे जो टाइम टेबल तव्हांखे मां उन्हनि वीडियोनि में ॿुधाए छॾियो आहे त इहे हलंदा 2। ऐं दुलाब जी ॻाल्हि कयूं, दुलाब भी तमामु जल्द दोस्तों हाणे एंट्री हणंदो प्रोमो जी। छाजे करे जागीर ऐं गुनाह जे प्रोमो अची वियो आहे, त हुनजो प्रोमो ज़रूरु ईंदो। छो त हिते मुक़ाबिलो हूंदो आहे, हिते भी हर को चाहींदो, कोशिशि हूंदो आहे त असांजा व्यूज़ घणा अचनि ऐं असांजे जेको आहे न ड्रामे खे चाह थिए। हर कंहिंजी इहा सोच हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में चंद ॾींहंनि जे अंदरि प्रोमो अची वेंदो दुलाब जो भी। टीज़र अची विया आहिनि त प्रोमो ज़रूरु ईंदो। अमदू आयो आहे त अमदू भी ज़रूरु अची वेंदो दोस्तों। इहो मिसाल ॾींदा आहिनि न, यार अमदू खे ॻोल्हींदे ममदू गुम थी वियो। बहरहाल ईअं न आहे, हाणे जेको आहे इंशाअल्लाह दुलाब अची वेंदो। तव्हां दिलजाए कयो। बाक़ी जागीर ऐं जेको आहे गुनाह ड्रामो इहे पंहिंजे टाइम ते हलंदा इंशाअल्लाह। दोस्तों, काफ़ी जेको आहे तव्हां हवेली भी ॾिसी चुका आहियो। सॼियूं अपडेटां मां जेके ॾिनियूं आहिनि, काफ़ियुनि जा सबूत मां ॾिना आहिनि, तव्हांजे साम्हूं अची चुका आहिनि। ऐं काफ़ी कमेंट भी तव्हांजा आयल आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में दोस्तों, पहिरियां मां तव्हांजा कमेंट शामिलु कयां, अॻिते पोइ जेको आहे वरी ॻाल्हि खे वधायूं। बक़ाया जेका अपडेट्स आहे उहा भी तव्हां सां मां शेयर कंदुसि। हिन वीडियो खे महिरबानी करे आख़िर ताईं ॾिसजो दोस्तों, मिस न कजो। जंहिं वीडियो तव्हां मिस कंदो त पोइ दोस्तों छा बचो। तव्हांखे कुझु ॻाल्हियूं मुंहिंजो सम्झ ईंदियूं, कुझु ॻाल्हियूं सम्झ न ईंदियूं। जे आख़िर ताईं ॾिसंदो हूंदो हिकिड़ो वीडियो हिन चैनल ते, ऐं तफ़सील वारो वीडियो हूंदो आहे। सुठो महिनत करे असां ठाहींदा आहियूं, हिकिड़ो वीडियो ठाहींदा आहियूं तफ़सील वारो, जंहिं में सभई अपडेट्स ॾेई छॾींदा आहियूं। अॼु मां तव्हांजे कमेंट जेका आहिनि काफ़ी सारा आया आहिनि, सभु कमेंट तफ़सील सां पढ़ंदुसि ऐं अॻिते पोइ कम खे हलायूं था। ऐं हिन मोबाइल में पिया आहिनि कमेंट्स, इहे मां शामिलु कंदो हलां। ऐं जेका भी दोस्तनि जा कमेंट आयल आहिनि, जेका मूं स्क्रीनशॉट कढी क़ाबू करे रखिया आहिनि, कंहिंजो भी जीअं को हेॾे होॾे कमेंट न थिए। सजाद अली मंगरियो साहब लिखियो आहे, नाइस इन्फॉर्मेशन, वॾियूं महिरबानियूं। ऐं शहबाज़ भाउ लिखियो आहे,
दिल मोकिलिया अथई काफ़ी सारा। अदा वॾियूं महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ॿियो दोस्त आमिर अली नोरेजो साहब दिल मोकिलिया खोड़ सारा। अदा वॾियूं महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहब लिखियो आहे, अदा मां अॼु सॼो वीडियो तव्हांजो ॾिठो आहे। तव्हांखे अलाह पाक अव्हांखे आबाद रखे, फराम सोभो देरो। वॾियूं महिरबानियूं, आमीन। मौला पाक तव्हांखे बि ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहब, अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशियूं ॾे। वॾियूं महिरबानियूं। बसि इहे लख कुर्ब तव्हांजा जेका वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा इहे तव्हांजी मोहबतूं असांखे न विसरंदियूं। इहो कुर्ब कंदा कयो, वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा कयो। तुंहिंजी वॾी महिरबानी अदा, मौला तो ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहब जेको आहे, जाबिर अली खोरो साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं एकताया जंहिं ते 125 जो पिक्चर आहे, इन नाले जी मूंखे अञा ताईं ख़बर न पई आहे। भाउ अगरि ॿुधी रहियो आहे सुभाणे चवंदुमि तूं नालो मेंशन ज़रूरु कजांइ। अदा तव्हां काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ग़ुलाम रसूल भाउ लिखियो, दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी दा। अली मुराद बिजराणी ख़ान साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब जानी। कादर ख़ान वॾियूं महिरबानियूं। ग़ुलाम रसूल भाउ वॾियूं महिरबानियूं। ऐं एकताया काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी दा। एकताया 125 जो पिक्चर लॻियल आहे, महिरबानियूं सुणा। ऐं अरशद कुंबर साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं दा। अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद जो। रियाज़ अहमद साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। एकताया साहब वॾा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं दा, वॾियूं महिरबानियूं। असलम नूर साहब इहे मोहबतूं ॾिनियूं आहिनि, काफ़ी दिलि मोकिलिया अथई। ऐं सनावाला पहोड़ शिकारपुर खां अदा वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। इन बि सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजा दिलि असां वटि पुॼी विया, दिलनि में आयो तव्हां बि यादि जानी। ऐं असद अली खोखर साहब लिखियो आहे, दुलाब ड्रामे में बिशारत समूह आहे या न? बिशारत समूह आहे या न? दुलाब ड्रामे में बिशारत समूह 2-3 चकर कमेंट इहो आयो आहे साॻियो। अदा बिशारत समूह सुभाणे मां कोशिशि कंदुसि इन जी पूरी डिटेल लही तव्हांखे ॾींदुसि। बिशारत समूह जी ज़हन में नथो अचे, अलाए कहिड़े अदाकार जो नाले तव्हां चओ था पिया। मां इहो जांच करे सुभाणे अरे इंशाअल्लाह वीडियो में ॿुधाए छॾींदुसि। ऐं रेमिसीली दिलि मोकिलिया आहिनि, रेम USC वॾियूं महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम भाई, डू लव फ्रोम इंशाअल्लाह कामयाब सनावला पहोड़। अदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। इहे मोहबतूं ॾियो था सनावला भाउ, तव्हांजा अॼु काफ़ी दिलि में आया आहिनि, दिलि ख़ुशि थी वई तव्हांजा इहे कमेंट ॾिसी करे। ऐं अली नवाज़ साहब दिलि मोकिलिया आहिनि। असद अली खोखर साहब माशाल्लाह काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, इहे मोहबतूं तव्हांजो था मोहबतूं। ऐं सनाला ख़ान पहोड़ शिकारपुर दुलाब ड्रामे में जा सके डीज़ल महंगा आहे, अलाए छा लिखी रहियो आहे दुलाब ड्रामे जे बारे में। सनावला भाउ अस्सलाम वालेकुम, आपका नाम क्या है भाई? दुलाब ड्रामा इंशाल्लाह कामयाब होगा। अदा साईं मुंहिंजो नालो शाहिद हुसैन आहे, शाहिद हुसैन मुंहिंजे नाले ते मुंहिंजो चैनल आहे। ऐं इहो जेको आहे सनावला भाउ मुंहिंजो शाहिद हुसैन नालो आहे। ऐं इंशाल्लाह दुलाब ड्रामो पहिरियों कामयाबु थी चुको आहे, माण्हू उन खे बेसब्री सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। ऐं फिदा सिद्दी लिखियो आहे, कैसे हो भाई आप? बिल्कुल मैं ठीक ठाक हूँ, आपने मेरे पास दिल भी भेजे, बड़ी मेहरबानी। आपको अल्लाह पाक ख़ुशि रखे, जिधर भी रहो ख़ुशि रहो। ऐं मुशरफ बुगियो साहब वॾो हिकिड़ो मैसेज मोकिलियो आहे, कमेंट लिखियो आहे सऊदी अरब खां। लिखे थो, अदा मोहम्मद बख़्श ख़ासि खेली खे मां सुञाणियां, उन जो कमु अव्हां जे कमु जहिड़ो न आहे, अव्हां जी हू हिसे ते बि न आहे। मां दावा सां थो चवां, जहिड़ो अव्हां जो कमु आहे न, अव्हां यूट्यूबर न आहियो, अव्हां कंहिं वॾे चैनल जा मालिक आहियो, अहिड़ो अव्हां जो कमु आहे। वरी महिनत था कयो, ॿिया अहिड़ी महिनत किथे था कनि। मां अव्हां जे कम मां 1000 चकर मुतमइन आहियां, सऊदी अरब खां अव्हां खे ॾिसंदो आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्त, वॾियूं महिरबानियूं मुशरफ बुगियो साहब। असांजो बसि इहा महिनत, असां अॼु रंग जेको इहा आहे न महिनत, तव्हां जॾहिं असांजी पूरी डिटेल ऐं सही तरह गहराई सां ॾिसंदा हो ऐं जॾहिं तव्हां इहा मोहबत ॾींदा आहियो, हक़ीक़त पुछो असांजी जेकी महिनत हूंदी आहे न उहा ज़ाया न थींदी आहे। ऐं उहा जेको आहे न असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। अदा लख कुर्ब सऊदी अरब खां मुशरफ बुगियो साहब। ऐं ॿियो कमेंट बि लिखियो अथई, अदा जेका अव्हां व्यूज़ जी ॻाल्हि कई आहे, सिंधी मीडिया में बसि मुमताज़ मुलाई जे गाननि ते तमामु घणा व्यूज़ था अचनि, बाक़ी ॿिए कंहिं बि सिंधी मीडिया ते उन्हनि जे गाननि ते वधीक या घणा नथा अचनि। कामयाब बि उहा शइ आहे या जेका मिलियन में हले। अदा मुशरफ बुगियो साहब मां तव्हांखे ॿुधायां न, मुमताज़ मुलाई मां मञा थो सिंध जो वॾो सरमायो आहे, उहो गाननि जे हिसाब सां हुन जा व्यूज़ अचनि था मिलियन में, पर उन्हनि जा हर गाने ते न
सिंध में रहने वाले सिंधी इहो 35 या 40 मिलियन ते वियो। ॿिया बि मुलाइजा हलनि था 2 मिलियन 8 मिलियन को लखनि में बि हलनि था, पर हू वॾो फ़नकार आहे सिंध जो हिन टाइम। इन जे करे इहा ई वजह आहे। ईअं त हाणे ॿिया फ़नकार बि आहिनि, पर मुलाइजा व्यूज़ इन शइ सां जेको आहे घणा अचनि था। बाक़ी सिंधी ड्रामनि जे हवाले सां हिन टाइम जेका व्यूज़ सभ खां वधीक ईंदा आहिनि उहे जेका ईंदा आहिनि सिंध टीवी ते ज़हर ज़िंदगी जा ईंदा, या तकरार जा ईंदा, या हाणे दुलाब जा ईंदा। हाणे जा अचनि था ग़ुलाम हुसैन जा अचनि था, या हवेली जा अचनि था हिन टाइम। बाक़ी मां दावा सां तव्हांखे अॻे ई चवां थो, जॾहिं दुलाब ड्रामो हली वियो इंशाअल्लाह दुलाब जा व्यू सभ खां वधीक ईंदा। दुलाब ड्रामो एतिरो भलो आहे। ऐं मुशरफ बुगियो साहिबु लिखियो आहे त पंहिंजनि जा गद्दार ड्रामो कंहिं न कम जो आहे, जेॾो इंतज़ारु हो अहिड़ो ड्रामो न निकितो। कहाणी ज़बरदस्त आहे, बाक़ी कमु सही न आहे थियल। जेको पंहिंजनि जा गद्दार लाला फ़याज़ जेको ड्रामो लॉन्च कयो आहे उन जे बारे में चए थो इन जो वॾो इंतज़ारु हुयो। मुशरफ बुगियो साहिबु चए थो पर ओड़ो ड्रामो न आहे निकितो, ऐं कहाणी भली आहे लेकिन अदा करण में मज़ो न आहे। चवे थो जीअं अदा बिल्कुलु इन में पहिरियों आज़म एंगल हुयो, जे उहो हुजे हा त ड्रामो कामयाबु हुयो, पर उहो न अची सघियो, ड्रामे ते टाइम न ॾेई सघियईं। इन जे करे लाला फ़याज़ खे मजबूरन नवां अदाकार घणा खणणा पइजी विया। पर कहाणी सुठी आहे, नवां अदाकार त नवां हूंदा तव्हांखे ख़बर आहे। हाणे जीअं ॾिसो न, हेॾो जेको ग़ुलाम हुसैन वॾो पहलवान आहे लेकिन अदाकारी उन खे बि न ईंदी आहे। आस्ते आस्ते इन्हनि खे टाइम लॻंदो इन्हनि खे सिखण में, उते पुॼण में। इन जे करे जेको आहे इहो नवां अदाकार 2-3 आया आहिनि, जेको कुझु कमु हेॾे होॾे थियो आहे, इहो मां बि ॾिठो आहे। ऐं जेको दोस्तो अॼु जा जेका बि कमेंट मां शामिलु कया आहिनि, हाणे हलूं था बक़ाया जेका अपडेट्स आहे। तव्हांजा कमेंट काफ़ी जेका बि आयल हुया मूं पढ़ी शामिलु करे छॾिया। ऐं तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो ई अर्ज़ु कंदुसि, गर्मी बि ॾाढी आहे, छाजे करे हिन टाइम पखो बंदि करिणो पवंदो आहे, न त वीडियो में शोर अची वेंदो आहे। ऐं कमिरो पको आहे त जेको पखो हलंदो आहे अञा शोर वधी वेंदो आहे। कल्ह वारे वीडियोज़ में शोर थोरो आयो हुयो, जंहिंजो मां पखो बंदि न कयो, भुल थी वई, लेकिन अॼु बिल्कुलु बंदि कयो आहे। हिन टाइम ॾिसो त रुॻा पघर हलनि था पिया। बहरहाल दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त वीडियो आख़िर ताईं जे तव्हां हिन टाइम ते ॾिसी रहिया आहियो, ऐं तव्हांजा जेका बि कमेंट सेक्शन में कमेंट ईंदा इहा नोट करे सुभाणे वीडियो में मां शामिलु कंदुसि इंशाअल्लाह। को बि तव्हांजो कमेंट मिस न थींदो। तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त सुठा कमेंट कयो, पंहिंजी जेका राय तव्हांखे सुवाल जवाबु हुजे पुछो असांखां, तव्हांखे ॾींदासीं इंशाअल्लाह। जेका अॼु कमेंट जा जवाबु सुभाणे ॾियणा आहिनि मूं चयो इंशाअल्लाह सुभाणे वारी वीडियो में ईंदा। ऐं दुलाब जे लाइ तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो त बसि चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करणा आहिनि इंशाअल्लाह। दुलाब जो प्रोमो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे, ऐं उहो बहितरीनु ड्रामो आहे। जे उहो जॾहिं आयो दुलाब मैदान में त सभु ड्रामा दोस्तो हेॾे होॾे थी वेंदा इंशाअल्लाह। उन जो हर कंहिंखे इंतज़ारु रहंदो, छाजे करे उहो सोप सीरियल हफ़्ते में मुंहिंजा 5 एपिसोड ईंदा, ऐं बहितरीनु ऐं सुठो ड्रामो आहे माशाअल्लाह। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो भलो ड्रामो आहे। वीडियो पुॻो पुॼाणी ते मिलंदासीं सुभाणे वीडियो में। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा, कमेंट ज़रूरु कंदा, महिरबानी करे कमेंट ज़रूरु कयो। वीडियो फुल ॾिसो, दोस्तनि खे बि चओ, उन्हनि ॾे बि मोकिलियो लिंक, उन्हनि खे बि असांजे चैनल ते आणियो। मिलंदासीं सुभाणे वारे जेको आहे वीडियोज़ में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, जी लतीफ़ धरती, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। जेका अॼु जी अपडेट हूंदी ड्रामनि जे बारे में, जेका सिंधी शोबे जे हवाले सां तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं तव्हां सां उहा गुफ़्तगू कंदासीं, ऐं तव्हांखे नई अपडेट सां बि आगाह कंदासीं। तव्हांजे सवालनि जा जवाब बि ॾींदासीं। जेका बि तव्हांजा कमेंट आया आहिनि सभिनी जा आऊं जवाबु ॾींदुसि इन वीडियो में। ऐं जेका बि ड्रामा नवां आया आहिनि, जेका अची रहिया आहिनि, जंहिंजा प्रोमो आया आहिनि, जागीर, गुनाह, दुलाब, सभिनी जी अपडेट अॼु हिन हिकिड़े वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांजे लाइ ज़बरदस्त ऐं सनसनी खेज़ अपडेट मूं आंदी आहे। ऐं वीडियो खे लाइक कयो त पोइ अॻिते पंहिंजी वीडियो स्टार्ट कयूं था, पंहिंजे हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तो गुनाह ऐं जागीर जो प्रोमो आख़िरकार कल्ह तव्हां ॾिसी चुका आहियो। कल्ह ई मूं अपडेट ॾेई छॾी, बक़ाया 2 चैनलनि ते मूं अपडेट ॾेई छॾी, गुनाह जी बि जागीर जी बि। ऐं कल्ह मां इहा अपडेट बि ॾिनी हुई कल्ह, ऐं परीं अपडेट मां इहा बि ॾिनी हुई। मां जो दुलाब जी एंट्री जे करे ॿिया ड्रामानि जो माण्हुनि जो ख़्यालु हटी चुको आहे। जेका दुलाब जा टीज़र वग़ैरह आया आहिनि, हाणे केतिरनि वारनि जा जेका ड्रामा ॿिया आहिनि, या दुलाब खां पहिरियां हलंदा या बाद में हलंदा। तव्हां जे मुंहिंजी उहा पोईं वीडियो ॾिठी आहे त तव्हांखे यकीन अची वियो हूंदो। तव्हां ॾिठो त यकदमि जेको आहे दुलाब जा अची विया आहिनि, सॉरी जागीर ऐं गुनाह ड्रामे जा प्रोमो अची विया यकदमि, ऐं उहो अॻे ई अची विया। उन्हनि खे ख़बर हुई त दुलाब खे अञा 15 ॾींहं 20 ॾींहं देरि आहे,
इन खां पहिरियों ई इहो असां कमु करे वठूं। पहिरियों ई अपडेट ॾेई छॾी, हुननि पुरमो ॾेई छॾियो। ऐं गुनाह जा बि 2 एपिसोड हलंदा हफ़्ते में, जागीर जा बि। उन जो टाइम टेबल मां अक्सर तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हिकिड़ो ख़मीस जुमो हलंदो, ॿियो सूमर अंगारे हलंदो, 2 ड्रामा। ऐं 2 सुठा ड्रामा आहिनि माशाअल्लाह, बहितरीनु आहिनि। हिकिड़ो तालीम जे हिसाब सां ऐं हिकिड़ो जेको ड्रामो आहे उन जी बि अपडेट मूं तव्हांखे ॾिनी हुई गुनाह जी, उहो बि जहिड़ियुनि ते हेॾे होॾे ठहियलु आहे। लेकिन 2 सुठा ड्रामा आहिनि, 2 बहितरीनु ड्रामा आहिनि माशाअल्लाह। ऐं इन्हनि जी अपडेट्स काफ़ी मां कल्ह ई ॾेई छॾी हुई। ऐं यकीनन अॼु वरी मां सोचियो तफ़सील सां तव्हांखे ॿुधायां त इहा अचानक 2 ड्रामनि जो पुरमो छो आयो। दोस्तो, इन जे करे आयो त दुलाब अचिणो आहे। दुलाब जॾहिं ड्रामो अची वियो त पोइ हिननि ड्रामनि खे को न ॾिसंदो, छाजे करे दुलाब जो दबदबो वॾो आहे। दुलाब में वॾा वॾा एक्टर आहिनि। ऐं जेका हीअ पुरमो आया हिननि में वॾा एक्टर हुया, लेकिन एतिरा ख़ासि न, मुंहिंजे अंदाज़े सां एतिरा ख़ासि न। इन जे करे हुननि सोचियो त पहिरियों असां इहे ड्रामा हलाए छॾियूं, जेसि ताईं दुलाब अचे थो उन खां पहिरियों ई हलाए छॾियूं। इन जे करे जागीर ऐं गुनाह ड्रामे जी एंट्री थी वई। न त मूंखे पक हुई, मां चयो या पहिरियों या बाद में हलंदा। बाद में दोस्तो, छाजे करे दुलाब 3 साल ताईं 2 साल ताईं बि हली सघे थो। इन जे करे हुननि सोचियो बाद में त इहे ड्रामा ई पुराणा थी वेंदा, अॻे ई हुनजा पुरमो ॾेई हुनजो टाइम टेबल ॾेई छॾियो, फलाणी तारीख़ ते हलंदा। कल्ह वारी मुंहिंजी तव्हां वीडियो न ॾिठी आहे, हाणे बि विझी ॾिसो, अञा वीडियो मुंहिंजी उहा पई आहे। मां उन ते पहिरियों ई ॿुधायो हुयो त या पहिरियों ॾींदा या बाद में ॾींदा। ईअं ई थियो, पहिरियों इहे पुरमा वग़ैरह ॾेई छॾियऊं। हाणे इहे ड्रामे जो टाइम टेबल तव्हांखे मां उन्हनि वीडियोनि में ॿुधाए छॾियो आहे त इहे हलंदा 2। ऐं दुलाब जी ॻाल्हि कयूं, दुलाब बि तमामु जल्द दोस्तो हाणे एंट्री हणंदो पुरमो जी। छाजे करे जागीर ऐं गुनाह जे पुरमो अची वियो आहे त हुनजो पुरमो ज़रूरु ईंदो, छो त हिते मुक़ाबिलो हूंदो आहे। हिते बि हर को चाहींदो, कोशिशि हूंदो आहे त असांजा व्यूज़ घणा अचनि ऐं असांजे जेको आहे न ड्रामे खे चाह थिए। हर कंहिंजी इहा सोच हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में चंद ॾींहंनि जे अंदरि पुरमो अची वेंदो दुलाब जो बि। टीज़र अची विया आहिनि त पुरमो ज़रूरु ईंदो। अमदू आयो आहे त अमदू बि ज़रूरु अची वेंदो दोस्तो। इहो मिसाल ॾींदा आहिनि न यार, अमदू खे ॻोल्हींदे ममदू गुम थी वियो। बहरहाल ईअं न आहे, हाणे जेको आहे इंशाअल्लाह दुलाब अची वेंदो। तव्हां दिलि जाए कयो, बाक़ी जागीर ऐं जेको आहे गुनाह ड्रामो इहे पंहिंजे टाइम ते हलंदा इंशाअल्लाह। दोस्तो, काफ़ी जेको आहे तव्हां हवेली बि ॾिसी चुका आहियो। सॼियूं अपडेट आहे मां जेके ॾिनियूं आहिनि, काफ़ियुनि जा सबूत मां ॾिना आहिनि, तव्हांजे साम्हूं अची चुका आहिनि। ऐं काफ़ी कमेंट बि तव्हांजा आयल आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में दोस्तो, पहिरियां मां तव्हांजा कमेंट शामिलु कयां, अॻिते पोइ जेको आहे वरी ॻाल्हि खे वधायूं। बक़ाया जेका अपडेट्स आहे उहा बि तव्हां सां मां शेयर कंदुसि। हिन वीडियो खे महिरबानी करे आख़िर ताईं ॾिसजो दोस्तो, मिस न कजो। जंहिं वीडियो तव्हां मिस कंदो त पोइ दोस्तो छा बचो। तव्हांखे कुझु ॻाल्हियूं मुंहिंजूं सम्झ ईंदियूं, कुझु ॻाल्हियूं सम्झ न ईंदियूं। जे आख़िर ताईं ॾिसंदो हूंदो हिकिड़ो वीडियो हिन चैनल ते, ऐं तफ़सील वारो वीडियो हूंदो आहे। सुठो महिनत करे असां ठाहींदा आहियूं, हिकिड़ो वीडियो ठाहींदा आहियूं तफ़सील वारो, जंहिंमें सभई अपडेट्स ॾेई छॾींदा आहियूं। अॼु मां तव्हांजे कमेंट जेका आहिनि काफ़ी सारा आया आहिनि, सभु कमेंट तफ़सील सां पढ़ंदुसि ऐं अॻिते पोइ कम खे हलायूं था। ऐं हिन मोबाइल में पिया आहिनि कमेंट्स, इहे मां शामिलु कंदो हलां। ऐं जेका बि दोस्त अञा कमेंट आयल आहिनि, जेका मूं स्क्रीनशॉट कढी क़ाबू करे रखिया आहिनि, कंहिंजो बि जीअं को हेॾे होॾे कमेंट न थिए। सजाद अली मंगरियो साहिबु लिखियो आहे, नाइस इन्फॉर्मेशन, वॾियूं महिरबानियूं। ऐं शहबाज़ भाउ लिखियो आहे, दिलि मोकिलिया अथई काफ़ी सारा, आदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ॿियो दोस्त आमिर अली नोरेजो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि खोड़ सारा, आदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहिबु लिखियो आहे, आदा मां अॼु सॼो वीडियो तव्हांजो ॾिठो आहे। तव्हांखे अलाह पाक अव्हांखे आबाद रखे, फराम सोभो देरो, वॾियूं महिरबानियूं, आमीन। मौला पाक तव्हांखे बि ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहिबु, अलाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशियूं ॾे, वॾियूं महिरबानियूं। बसि इहे लख कुर्ब तव्हांजा जेका वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा हो, इहे तव्हांजी मोहबतूं असांखे न विसरंदियूं। इहो कुर्ब कंदा कयो, वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा कयो। तुंहिंजी वॾी महिरबानी अदा, मौला तो ख़ुशि रखे। जाबिर अली खोरो साहिबु जेको आहे, जाबिर अली खोरो साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं एकताया जंहिं ते 125 जो पिक्चर आहे, हिन नाले जी मूंखे अञा ताईं ख़बर न पई आहे। भाउ अगरि ॿुधी रहियो आहे, सुभाणे चवंदुमि तूं नालो मैंशन ज़रूरु कजांइ अदा। तव्हां काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ग़ुलाम रसूल भाउ लिखियो, दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी दा। अली मुराद बिजराणी ख़ान साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा, लख कुर्ब जानी। कादिर ख़ान वॾियूं महिरबानियूं, ग़ुलाम रसूल भाउ वॾियूं महिरबानियूं। ऐं एकताया काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी दा एकताया 125 जो पिक्चर लॻियल आहे, महिरबानियूं सुणा। ऐं अरशद कुंबर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं दा।
रहमान साहब दिल मोकिलियान, महिरबानियूं, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद जो। रियाज़ अहमद साहब काफ़ी दिल मोकिलियान, इकताया साहब वॾा दिल मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं वॾियूं महिरबानियूं। असलम नूर साहब इहे मुफ़्तूं ॾिनियूं आहिनि, काफ़ी दिल मोकिलिया अथई। ऐं सनावाला पहोड़ शिकारपुर खां अदा वॾियूं महिरबानियूं, काफ़ी दिल मोकिलिया आहिनि। इन बि सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजा दिलि असां वटि पुॼी विया, दिलनि में आयो तव्हां बि यादि जानी। ऐं असद अली खोखर साहब लिखियो आहे, दुलाब ड्रामे में बेशरत समूह आहे या न, बिशारत समूह आहे या न, दुलाब ड्रामे में बिशारत समूह। 2-3 चकर कमेंट इहो आयो आहे साॻियो। अदा बिशारत समूह सुभाणे मां कोशिशि कंदुसि इन जी पूरी डिटेल लही तव्हांखे ॾींदुसि। बिशारत समूह मुंहिंजे ज़हन में नथो अचे, अलाए कहिड़े अदाकार जो नाले तव्हां चओ था पिया। मां इहो जांच करे सुभाणे वारे इंशाअल्लाह वीडियो में ॿुधाए छॾींदुसि। ऐं रेमिसली दिलि मोकिलियाण, रेम USC वॾी महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम भाई, डू लव फ्रोम इंशाअल्लाह कामयाब सनावला पहोड़, अदा वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ई मोहबतूं ॾियो था। सनावला भाउ तव्हांजा अॼु काफ़ी दिलि में आया आहिनि, दिलि ख़ुशि थी वई तव्हांजा इहे कमेंट ॾिसी करे। ऐं अली नवाज़ साहब दिलि मोकिलिया आहिनि, असद अली खोखर साहब माशाल्लाह काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, इहे मोहबतूं तव्हांजो था मोहबतूं। ऐं सनाला खान पहोड़ शिकारपुर, दुलाब ड्रामे में जा सके डीज़ल महंगा आहे, अलाए छा लिखी रहियो आहे दुलाब ड्रामे जे बारे में। सनावला भाउ अस्सलाम वालेकुम, आपका नाम क्या है भाई? दुलाब ड्रामा इंशाल्लाह कामयाब होगा। अदा साईं मुंहिंजो नालो शाहिद हुसैन आहे, शाहिद हुसैन मुंहिंजे नाले ते मुंहिंजो चैनल आहे। ऐं इहो जेको आहे सनावला भाउ मुंहिंजो शाहिद हुसैन नालो आहे। ऐं इंशाल्लाह दुलाब ड्रामो पहिरियों कामयाबु थी चुको आहे, माण्हू उन खे बेसब्री सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। ऐं फिदा सिद्दी लिखियो आहे, कैसे हो भाई आप? बिल्कुल मैं ठीक ठाक हूँ, आपने मेरे पास दिल भी भेजे, बड़ी मेहरबानी, आपको अल्लाह पाक खुश रखे, जिधर भी रहो खुश रहो। ऐं मुशरफ साहब, मुशरफ बुगियो साहब वॾो हिकिड़ो मैसेज मोकिलियो आहे, कमेंट लिखियो आहे सऊदी अरब खां। लिखे थो, अदा मोहम्मद बख़्श ख़ासि खेली खे मां सुञाणियां, उन जो कमु अव्हां जे कमु जहिड़ो न आहे, अव्हां जी हू हिसे ते बि न आहे। मां दावा सां थो चवां, जहिड़ो अव्हां जो कमु आहे न, अव्हां यूट्यूबर न आहियो, अव्हां कंहिं वॾे चैनल जा मालिक आहियो, अहिड़ो अव्हां जो कमु आहे। वरी महिनत था कयो, ॿिया अहिड़ी महिनत किथे था कनि। मां अव्हां जे कम मां 1000 चकर मुतमइन आहियां, सऊदी अरब खां अव्हां खे ॾिसंदो आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्त, वॾियूं महिरबानियूं मुशरफ बुगियो साहब। असांजो बसि इहा महिनत, असां अॼु रंग जेको इहा ई आहे न महिनत, तव्हां जॾहिं असांजी पूरी डिटेल ऐं सही तरह गहराई सां ॾिसंदा आहियो ऐं जॾहिं तव्हां इहा मोहबत ॾींदा आहियो, हक़ीक़त पुछो असांजी जेकी महिनत हूंदी आहे न उहा ज़ाया न थींदी आहे। ऐं उहा जेको आहे न असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। अदा लख कुर्ब सऊदी अरब खां मुशरफ बुगियो साहब। ऐं ॿियो कमेंट बि लिखियो अथई, अदा जेका अव्हां व्यूज़ जी ॻाल्हि कई आहे, सिंधी मीडिया में बसि मुमताज़ मुलाई जे गाननि ते तमामु घणा व्यूज़ था अचनि, बाक़ी ॿिए कंहिं बि सिंधी मीडिया ते उन्हनि जे गाननि ते वधीक या घणा नथा अचनि। कामयाब बि उहा शइ आहे या जेका मिलियन में हले। अदा मुशरफ बुगियो साहब मां तव्हांखे ॿुधायां न, मुमताज़ मुलाई मां मञां थो सिंध जो वॾो सरमायो आहे, उहो गाननि जे हिसाब सां हुन जा व्यूज़ अचनि था मिलियन में, पर उन्हनि जा हर गाने ते न। सिंध में रहने वाले सिंधी इहो 35-40 मिलियन ते वियो, ॿिया बि मुलाई जा हलनि था 2 मिलियन 8 मिलियन, को लखनि में बि हलनि था, पर हू वॾो फ़नकार आहे सिंध जो हिन टाइम। इन जे करे इहा ई वजह आहे। ईअं त हाणे ॿिया फ़नकार बि आहिनि, पर मुलाई जा व्यूज़ इन शइ सां जेको आहे घणा अचनि था। बाक़ी सिंधी ड्रामनि जे हवाले सां हिन टाइम जेका व्यूज़ सभ खां वधीक ईंदा आहिनि, उहे जेका ईंदा आहिनि सिंध TV ते ज़हर ज़िंदगी जा ईंदा, या तकरार जा ईंदा, या हाणे दुलाब जा ईंदा। हाणे जा अचनि था ग़ुलाम हुसैन जा अचनि था, या हवेली जा अचनि था हिन टाइम। बाक़ी मां दावा सां तव्हांखे अॻे ई चवां थो, जॾहिं दुलाब ड्रामो हली वियो इंशाअल्लाह दुलाब जा व्यूज़ सभ खां वधीक ईंदा। दुलाब ड्रामो एतिरो भलो आहे। ऐं मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, पंहिंजनि जा गद्दार ड्रामो कंहिं न कम जो आहे, जेॾो इंतज़ारु हो अहिड़ो ड्रामो न निकितो। कहाणी ज़बरदस्त आहे, बाक़ी कमु सही न आहे थियल। जेको पंहिंजनि जा गद्दार लाला फ़याज़ जेको ड्रामो लॉन्च कयो आहे, उन जे बारे में चए थो उन जो वॾो इंतज़ारु हुयो। मुशरफ बुगियो साहब चए थो, पर ओहिड़ो ड्रामो न आहे निकितो। ऐं कहाणी भली आहे, लेकिन अदा करण में मज़ो न आहे। चवे थो जीअं अदा बिल्कुलु इन में पहिरियों आज़म एंगल हुयो, जे उहो हुजे हा त ड्रामो कामयाबु हुयो, पर उहो न अची सघियो, ड्रामे ते टाइम न ॾेई सघियईं। इन जे करे लाला फ़याज़ खे मजबूरन नवां अदाकार घणा खणणा पइजी विया। पर कहाणी सुठी आहे, नवां अदाकार त नवां हूंदा, तव्हांखे ख़बर आहे। हाणे जीअं ॾिसो न, हेॾो जेको ग़ुलाम हुसैन वॾो पहलवान आहे, लेकिन अदाकारी उन खे बि न ईंदी आहे।
आस्ते आस्ते इन्हनि खे टाइम लॻंदो इन्हनि खे सिखण में उते पुॼण में। इन जे करे जेको आहे इहो नवां अदाकार 2-3 आया आहिनि जेको कुझु कमु हेॾे होॾे थियो आहे, इहो मां बि ॾिठो आहे। ऐं जेको दोस्तो अॼु जा जेका बि कमेंट मां शामिलु कया आहिनि, हाणे हलूं था बक़ाया जेका अपडेट्स आहे। तव्हांजा कमेंट काफ़ी जेका बि आयल हुया मूं पढ़ी शामिलु करे छॾिया। ऐं तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो ई अर्ज़ु कंदुसि, गर्मी बि ॾाढी आहे, छाजे करे इन टाइम पखो बंदि करिणो पवंदो आहे, न त वीडियो में शोर अची वेंदो आहे। ऐं कमिरो पको आहे त जेको पखो हलंदो आहे अञा शोर वधी वेंदो आहे। कल्ह वारे वीडियोज़ में शोर थोरो आयो हुयो जंहिंजो मां पखो बंदि न कयो, भुल थी वई, लेकिन अॼु बिल्कुलु बंदि कयो आहे। इंटरव्यू ॾिसो त रुॻा पघार हलनि था पिया। बहरहाल दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त वीडियो आख़िर ताईं जे तव्हां हिन टाइम ते ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हांजा जेका बि कमेंट सेक्शन में कमेंट ईंदा इहा नोट करे सुभाणे वीडियो में मां शामिलु कंदुसि इनशाला। को बि तव्हांजो कमेंट मिस न थींदो। तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त सुठा कमेंट कयो, पंहिंजी जेका राय तव्हांखे सुवाल जवाबु हुजे पुछो असांखां, तव्हांखे ॾींदासीं इनशाला। जेका अॼु कमेंट जा जवाबु सुभाणे ॾियणा आहिनि मूं चयो इनशाला सुभाणे वारी वीडियो में ईंदा। ऐं दुलाब जे लाइ तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो त बसि चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करणा आहिनि इनशाला। दुलाब जो पुरमो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं उहो बहितरीनु ड्रामो आहे। जे उहो जॾहिं आयो दुलाब मैदान में त सभु ड्रामा दोस्तो हेॾे होॾे थी वेंदा इनशाला। उन जो हर कंहिंखे इंतज़ारु रहंदो, छाजे करे उहो सोप सीरियल हफ़्ते में मुंहिंजा 5 एपिसोड ईंदा ऐं बहितरीनु ऐं सुठो ड्रामो आहे माशाल्लाह। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो भलो ड्रामो आहे। वीडियो पुॻो पुॼाणी ते मिलंदासीं सुभाणे वीडियो में। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा, कमेंट ज़रूरु कंदा, महिरबानी करे कमेंट ज़रूरु कयो। वीडियो फुल ॾिसो, दोस्तनि खे बि चओ, उन्हनि ॾे बि मोकिलियो लिंक, उन्हनि खे बि असांजे चैनल ते आणियो। मिलंदासीं सुभाणे वारे जेको आहे वीडियोज़ में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ धरती, अल्लाह हाफ़िज़।